जेल में वेठल शख्स आइसोलेट थी चुको है। गुम थियल माण्हुनि जा 7,000 खां वधीक केस हल थी चुका आहिनि। गुम ॼाणायल कुझु माण्हू दहशतगर्दी जे वाक़िअनि में मुलविस ज़ाहिर थिया। को बि मसइलो हिकु ॾींहुं या राति में हल नथो थी सघे। इस्लामाबाद में वफ़ाक़ी वज़ीरनि जी कढियल प्रेस कॉन्फ्रेंस। अता तारिक जो चवणु आहे त हुकूमत खे पंहिंजी ज़िम्मेवारी जो पूरो अहसासु आहे। पाकिस्तान केतिरनि ई ॾहाकनि खां मसइलनि जो शिकार आहे। गुम थियल माण्हुनि जो मसइलो सभ खां पहिरीं पीपल्स पार्टी उथारियो। गुम ॼाणियल कुझु माण्हू मुख़्तलिफ़ केसनि में जेल अंदरि सज़ा काटे रहिया आहिनि। आज़म वसीर तारिक जो चवणु आहे त मिसिंग पर्सन्स जो मामिलो एतिरो सवलो न आहे। गुम थियल माण्हुनि जे हवाले सां सोशल मीडिया ते नाकारी प्रोपोगेंडा कई वेंदी आहे। ईरान जे सदर इब्राहिम रेसी चयो आहे त इसराइल सां जंग में फ़लस्तीनी कामयाब थींदा। गज़ा बाबति सूली मौक़िफ़ ते पाकिस्तान खे साराहियूं था। पाकिस्तान अची अकेलाइप जो बिल्कुलु अहसासु नाहे थियो। पाकिस्तान ऐं ईरान जूं दिलूं हमेशह गॾु जुड़ियल आहिनि। पंहिंजी क़ौम ऐं बहादुर मुजाहिदनि ते घणो नाज़ आहे। ईरानी सदर इब्राहिम रेसी जी लाहौर आमद। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ लाहौर हवाई अॾे ते संदसि आजिया कई। इब्राहिम रेसी अलामा इक़बाल जी मज़ार ते हाज़िरी भरे दुआ घुरी। सिंध ऐं पंजाब जी राजधानियुनि में आम मोकल जो ऐलान। कराची पहुचण ते सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह ऐं गवर्नर कामरान टेसूरी ईरानी सदर जी आजिया कंदा। इब्राहिम रेसी वफ़द सां गॾु कायदे आज़म जे मज़ार ते हाज़िरी भरींदा। वज़ीरला हाउस में बिज़नेस फोरम जे अॻुवाणनि सां मुलाक़ात पिणु कंदो। ईरानी सदर इब्राहिम रेसी जे कराची आमद जे मौक़े ते शहर जा मुख़्तलिफ़ रोड रस्ता बंद। शाहर फैसल हवाई अॾे खां PIDC ताईं बंदि रहंदो। शाहर क़ाइदीन गुरु मंदिर खां शाहर फैसल ताईं मुकमल बंदि रहंदी। MHNR रोड खे गुरु मंदिर खां बंदि कयो पियो। ज़ियाउद्दीन अहमद रोड पर 3 खां 5 वॻे ताईं बंदि रहंदो। ट्रैफ़िक पुलिस मूजिबि शहरी डिफेंस खां एयरपोर्ट वेंदड़ कयूमाबाद कोरंगी मलीर हाट जो रस्तो इस्तेमालु कनि। अमेरिका ईरान सां वापारी मुआहदनि ते गौर कंदड़नि खे इम्कानी पाबंदियुनि खां आगाह रहण जो मशवरो ॾेई छॾियो। अमरीकी परॾेही खाते जे तर्जमान प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सवाल ते चयो त पाकिस्तान ख़िलाफ़ अमरीका इम्कानी पाबंदियुनि जो जाइज़ो न वठी रहियो आहे। अमरीका पाकिस्तान जी सभ खां वॾी बरामदी मंडी ऐं उन जे वॾनि सीड़पकारनि मां हिकु आहे। मुआशी इस्तेहकाम लाइ IMF जो कर्ज़ प्रोग्राम ज़रूरी आहे। मईशत जी बहितरी लाइ कोशिशूं जारी आहिनि। नाणे जी मट सटा वारनि ज़ख़ीरनि में वाध थी रही आहे। जून ताईं नाणे जा ज़ख़ीरा $10 अरब ताईं वधण जो इम्कान आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो इस्लामाबाद में सेमिनार खे ख़िताब चयाईं पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते आहे। नुक़सान में हलंदड़ सरकारी इदारनि खे खांगाइण ज़रूरी आहे। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि सबबि सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिनो। वधंदड़ आबादी खे नज़र में रखंदे प्लानिंग जी सख़्त ज़रूरत आहे। लाचार माण्हुनि जी मदद लाइ सोशल सेक्टर खे मज़बूत बणाइणो पवंदो। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी जो ख़िताब चयाईं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ग़रीब अवाम लाइ वॾो सहारो आहे। BISP प्रोग्राम ज़रिए ग़रीब अवाम जी मदद जारी आहे। जामशोरो में ट्रक जो मोटरसाइकिल के टक्कर औरत धीअ सिधो फौत मुड़ुस ज़ख़्मी। जामशोरो जी पुलवट हैदराबाद रोड ते तेज़ रफ़्तार पत्थरनि सां भरियल ट्रक अॻियां बीहंदड़ मोटरसाइकिल खे ज़ोरदार टक्कर हणी छॾियो। हादसे में हैदराबाद वासी औरत हिबा काइम खानी ऐं संदसि धीउ ईशा फातिमा जी बाड़जी फौत थी वियूं। अदनान काइम खानी सख़्त ज़ख़्मी। पुलिस ट्रक खे तहवील में वठी ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। सिंध जे मुख़्तलिफ़ 3 शहरनि में 3 ॼणनि आपघात करे छॾियो। शिकारपुर भरिसां ॻोठ पांदी खान जाफ़री में दिलबर जाफ़री पाण मथां फायर करे ख़ुदकुशी करे छॾी। पुलिस मूजिबि नौजवान घरू अणबत तां आपघात कयो। टंडे ग़ुलाम हैदर वेझो ॻोठ बबचू कोली में 5 ॿारनि जे पीउ प्रेम कोली घरू परेशानियुनि खां तंग अची फाहो खाई पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो। डेकड़ी भरिसां ॻोठ ते 174 में नौजवान रमेश कोली ज़रे ज़मीन ते फाहो खाई आपघात करे छॾियो।
जुंगशाई पुलिस से मुबैना तशद्दुद में वासीवर गोठाणे जो 5 एहलकारनि खिलाफ कत्ल केस दाखिल। मक़तूल शहबाज मुझे बावजी फरियाद ते जुंगशाई पुलिस इंचार्ज फैसल एजाज समेत 5 एहलकारनि मथां केस दाखिल कयो वियो। गुज़िरियल रात पुलिस से मुबैना तशद्दुद में गोठाणो शहबाज फौत थी पियो हो। मक़तूल जे वारसनि मकली बाईपास ते लाश रखी क़ौमी शहर ते धरणो हयो हो। कोटली में संगरार में अगवा थियल मासूम नीगरी प्रिया कुमारी की बाजियाबी लाइ एहतजाज सिंधी अदबी संगत पारां मदीना चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाजी कई वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त प्रिया कुमारी के बिना देर बाजियाब कराइण जो मुतालबो।